इसमें अचना की तौफीक अता फरमाई। बरादर मुकर्रम मुजाहिद इस्लाम मौलाना गुलाम रसूल कलरो साहब जो असांजे जमात जो इंतहाई जिम्मेदार साथी भी आहे ऐं असांजे बुज़ुर्गनि में शामिल भी आहे, पढ़ियो लिखियो भी माण्हू आहे, हुनजी इंतहाई इसरार मगरिब खां मुनो कलाक पहिरियों तव्हांजे घोट खे पहुतो। मगरिब खां मुनो कलाक मां चयो गुलाम रसूल साहब खे त मां पहिरियों तव्हां वटि थी वेंदो, मूंखे जंहिं तव्हां कंदो त पोइ मां न भॼी और भी 5 मिनट लेट करे त बिल्कुल पाण बर्दाश्त करे लेट सौ बार पपिना में मरी भी पहुंचो वडो रेडिया मामा इतबार कमा मां शुगर में मरीज शायद वञा ते मानी न घोड़ी बंद कर सिर्फ लगाए त जमात इंतजार तांगरी अचण जा पोइ इशारा जो त भॼण जा पोइ हाणे बि मूंखे हिकिड़ो चए पियो अञा तव्हां 2 मिंट जॻह न बाबा हुन जो त पोइ मौलवी कोन्हे वरी चयो जॻह में मूंसां वेल हुई हर जलसे में पछाड़ियो माण्हू बाबा भागा त पोइ रेल मौलवियुनि जी न हलियो ऐं मां बाऊं थो वधाइण बिदा दर्शन मौलवी घुरायो कान्हे, हिकु मकानी हुजे हिकु ॿाहिरि बसि 10 जे अंदर जलसो खत्म। वेरी गुड। केड़ी जरूरत पई आ 3 बजे ताईं वाट वठा सॼी रात वाज ॿुधो फजर न पढ़ो ॾो कंहिंखे थींदो छो त क़यामत में असांजी पातरा आहे फजर नमाज़ जे कोन आहे रात कुबा मस्जिद में जलसो अड़ाई दी इहो जलसो रहमत आहे जने फर्ज़ आहे ता पंहिंजा आयो न मां पंहिंजनि सां ॿुधायां खुदा के वास्ते जब सम के टिको न करो मोरन के चिट्ठी ॾींदा न फजर हज़रत उमर सिंह के ज़माने में छोकरो फजर के कोन आयो हज़रत उमर अची दर खड़कायो फजर ते कोन आयो तो उनजी मां वांगुरु ॻाल्हायो जे सॼी रात नफ़ल पढ़ी थकिजी पियो सुबुह निंड उठी हज़रत उमर फरमायो इन खां त सॼी रात निंड करे फजर जी नमाज़ सॼी रात नफ़ल पढ़ी फर्ज़ वियो फर्ज़ खोड़ असांजा खोड़ा चवंदा नी ईद ते त मूंखे खणी हली जाए ईद में मां त वाजिब आहे फजर फर्ज़ आहे पुछो वाजिब जी कहिड़ी हैसियत आहे कॾहिं ईअं चयो कि पोड़ा मूंखे फजर ते खणी हली जा ऐं जेकॾहिं जेतिरो थी सघे त जलसनि खे मुख़्तसर कयो त फजर ते मुस्लमान उथनि इस्लाम में इशा खां पोइ 3 माण्हुनि खे जाॻण जी इजाज़त आहे जो केर बि न जाॻे ॿुधो टेके जन मारो 3 बजे ते वञण हलो हा पोइ छा थियो पोइ कुझु कोन जो पिणे गुज़ारे 3 बजे ते जाॻे हलो इस्लाम में इशा खां पोइ 2 माण्हू जाॻनि हिकु चवनि महिमान अचनि तव्हांजी जाॻण जी इजाज़त आहे जो समय मानो देखो यो जेकी ताजी शादी थियल हुई बस बाकी इशा कम नबी से फरमा ला सबर दबादर इशा सोनियाने का पहलो धमाका सभी के मुबारक होला जो तहां दीन उठण जे लाइ वक्त कढी आया इन दौर में वॾी ॻाल्हि आहे वक्त कढा सखर तो न्या बस बीठी लोकल ट्रेन वेगन में पन्नी टैक्सी टाइम बचाया टाइम जी कीमत आहे पैसे जी कीमत आहे ता टाइम कभी मोहम्मद जो दीन मुतला आया मां घोष के वालो तहांजे न चश्मे के सलाम करवाया दीन जी समझ वधी गाला हुजूर छा फरमायो मैया जंगा बीबी खैर जो फकीर और फिकीर हुजूर जो फरमाया रब जैसा भलाई करने वाला वो गाड़ी ना बंगले ना पैसा ना दौलत ना रब जैसे राजी थींदो आहे उनखे मोहम्मद जे दीन जी समझ अता कर ऐं तव्हांखे अॼु केॾो राज़ी थियो ख़ुदा जो कसम जो तव्हांखे मस्जिद में बि आहे सुभान अल्लाह मौला अली खां पुछो अली मस्जिद में मज़ो आहे या जन्नत में सोने अली फरमाए अली खां तो पूछे तो पोइ जन्नत खां वधीक मस्जिद में मज़ो अली छाजे करे कि जन्नत में वञण सां अली ख़ुशि थींदो आहे मस्जिद में अचण सां अली जो अल्लाह ख़ुशि थींदो आहे। वरी हुजूर खां पुछो या रसूल अल्लाह काइनात
फरमाए अहब्बुल बिलादी इलल्लाह मसाजिदुहा, सारी कायनात में अल्लाह के घर के जो टुकड़ो बने दो ना, तो मस्जिद घर।